I would को पास आउट थियो हम उन्हीं टाइम में मां हिकिड़ी कंपनी में इंटर्नशिप करे आयो हुअमि नोकिया सीमेंट्स में। जॾहिं मां हितां पास आउट थी वयुमि उन्हनि वटि, मां उन मैनेजर खे चयो मूंखे पैसा न ॾे, मूंखे कुझु बि न ॾे, मूंखे हिकिड़ो ऑफिस में अचनि ॾे, मूंखे सेल्युलर नेटवर्क सम्झणो आहे। हुन चयो पैसा न ॾींदा त छा कीअं कंदे? मां चयो साईं बसि तव्हां अचनि ऑफिस में मूंखे अचनि ॾियो। उन्हीं टाइम में मुंहिंजी हालत तव्हांखे फाइनेंशियली ॿुधाईमांव, जंहिं माण्हू वटि 3000 एक्स्ट्रा न हुजनि मोबाइल रखे त उहो सर्वाइवल कीअं कंदो हूंदो, उहो त पाण उन्हीं टाइम मूंखे 1500 रुपया महीने जो ख़र्चु मिलंदो, मथां सप्लियूं अलॻि, हेॾो पैसो न आहे, सप्लियूं अलॻि। उन खां पोइ बि हिकिड़ी न ज़िद हुई, उहा कहिड़ी ज़िद हुई? मां असांजे पनवाकल में अगरि पनवाकल जो कोई दोस्त वेठो आहे त उहो ॿुधाईंदो त प्राइवेट हिकिड़ो कॉलेज आहे मशहूरु बहिराण मॉडल कॉलेज, मुंहिंजे घर में पैसा न हुया त मां हुनजी फीस ॾेई सघां। मां डिग्री कॉलेज में इंटर कई अथमि। मुंहिंजी अमर पंहिंजा सोना वाला लाइ ॾिना त हे वठो विकिणी 1200 रुपया फर्स्ट ईयर जी फीस थी आहे। मां उहो माण्हू आहियां, पर उन्हीं टाइम मां स्टेप आहे जॾहिं हर्डल्स अचनि पियो न, मां प्लान इहो कयो हुअमि, सपोज मां प्राइवेट स्कूल में न पढ़ियो न, मां कसम खाधो मां न पढ़ियो आहे, मुंहिंजा बच्चा पनोह जे न, पंहिंजे सखर जे न, सिंध जे न, पाकिस्तान जे टॉप स्कूल में वेंदा। हिन वक़्तु मुंहिंजा बच्चा अमेरिका में पढ़ंदा। जॾहिं राति जो ऊन्हारे में असां सुम्हंदा आहियूं, अनशोर काफ़ी ॿार हूंदा ॻोठनि जा, त राति जो असां डंडे वारे पखे ते अॼु सुम्हंदा, मथे आसमान हूंदो, जहाज जॾहिं वेंदा को उहा लाइट ॾिसी करे बल्ब चवंदा रब असांजो जहाज कॾहिं उॾंदो। उन टाइम सोच हिकिड़ी नंढी हुई, ईअं लॻंदो त जहाज़नि में जेके माण्हू वेंदा आहिनि उहे ॿिए क़िस्म जा हूंदा आहिनि, उहे माण्हू ॾिसां। पर आहिस्ता आहिस्ता हिकिड़ी जॾहिं ज़िद तव्हांखे अंदर में हुजे न, तव्हां जॾहिं हिकिड़ो टारगेट सेट कयो न त मूंखे अॻिते वधणो आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां ॿुधाईंदो हलां, मां कंहिं ऑफिसर जो या कंहिंजो ॿिए जो पुटु न आहियां, मां हिकिड़े डिस्पेंसर जो पुटु आहियां। मुंहिंजो वाले साहब डिस्पेंसर, असल में मुंहिंजो वाले साहब वेठो, मां डॉक्टरनि जा मज़ा ॾिसां थो, ऑफिसरनि जा मज़ा ॾिसां थो, मुंहिंजा पुट ऑफिसर थींदा, पर पैसो न हुयो, पर स्ट्रगल मां कई, महिनत मां। मुंहिंजो मालिक बेशक मालिक वेठो ई ॾियण जे लाइ आहे तव्हांजे खे, सिर्फ़ु दम खां एतिरो आहे, तव्हां छा था करे सघो। मेन ॻाल्हि इहा आहे तव्हां में केतिरो पावर आहे। ऐं मां तव्हांखे अॼु गारंटी सां थो चवां, तव्हां हर शइ करे सघो था, तव्हां अगरि पंहिंजे ज़हन मां अगर मगर कढी छॾियो। जेसि ताईं तव्हां इहा अगर मगर न कढंदव, तव्हां अगरि डाउट में रहंदव, तव्हांखे पंहिंजो टारगेट कॾहिं न मिलंदो। तव्हां पंहिंजो टारगेट क्लीन एंड क्लियर हुजे त हा हीअ शइ मूंखे करणी आहे त करणी आहे। जे अगरि तव्हां इहा न कंदव, भटकंदा वेंदव, कंहिं महिल हिन गिटी में, कंहिं महिल हुन ॿेड़ी में, कंहिं महिल काॾे, कंहिं महिल राइट, कंहिं महिल लेफ्ट। हिन जे करे पंहिंजो हिकिड़ो टारगेट करे उन ते कमु शुरू करियो। छॾे जो यारियूं दोस्तियूं तव्हांजा यूनिवर्सिटी ताईं अथव, यूनिवर्सिटी खां पोइ ख़बर अथव कंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, जंहिं वटि भली नौकिरी हूंदी आहे, उन सां सभु कनेक्टेड बि हूंदा आहिनि, सभु हुन सां मिलंदा बि आहिनि, सभु हुनखे सलाम दुआ बि कंदा आहिनि, सभु हुनखे लिफ्ट बि ॾींदा आहिनि।
सिर्फ और सिर्फ उसके लिए जो फोकस होके चलेगा, जिसमें हिम्मत होगी, हौसला होगा, जुस्तजू होगी। उसके जहन में अगर मगर नहीं होगी। उसकी मैं मिसाल अपनी देता हूँ। जब मैं सेंट यूनिवर्सिटी में पढ़ता था तो मेरी एक ही क्लास फेलो दोस्त थी, वो फॉरेनर थी, सूडान से। और यहाँ पे मैं खुद 4 साल रह के गया हूँ। यहाँ पे जो हमारे फॉरेनर सूडानी दोस्त आते हैं, उनसे कोई भी पाकिस्तानी दोस्ती करना नहीं चाहता। उसकी वजह मुझसे ज्यादा आप लोग जानते हो। लेकिन मैंने उससे सिर्फ दोस्ती इसलिए की थी कि मेरी इंग्लिश इंप्रूव हो। क्योंकि मैं जब आया था तो मैं टारगेट करके आया था कि मैंने पाकिस्तान में काम नहीं करना, मैंने दुनिया पे राज करना है, दुनिया में काम करना है। फिर मैं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान के लिए नहीं बना, मैं सिर्फ पाकिस्तान के लिए नहीं बना, मैंने दुनिया घूमनी है, दुनिया पे राज करना है। मेरा टारगेट ये था। और मैं आप लोगों को एक और मजे की बात बताऊं, जब मैं 4 साल यूनिवर्सिटी में पढ़ा था तो मेरे पास 3000 रुपए दिन थे कि मैं मोबाइल रख सकूं, 1100 नोकिया। आप लोग आज लोग आप सबके पास स्मार्टफोन्स हैं, इतनी फैसिलिटीज हैं। 4 साल में कभी मोबाइल नहीं रख सका। डायरेक्टर साहब नहीं छड़ी डाल फाइनल पेपर जो ना मेरी इनकी मेहरबानी तो वो उन्नत में अप्लाई कंदो आहे। चवां न कॉन्फिडेंस हिकिड़ी वॾी शइ अथव। ब्लाइंड जॾहिं करे जॾहिं ख़बर पवंदी न, छो त हारण खां कासे हुयो त वधि नौकिरी न ॾींदो न, सीवी त हली हुजेसि न। पोइ जॾहिं हुते पहुतुमि, मुंहिंजो भलो आहे, दरवाज़ो खोलियुमि त नई टाइल्स लॻल हुई, मुंहिंजा पेर ई तिरकनि पिया। मां चयो असां ग़रीब माण्हू हिते काथे अची विया आहियूं। अॻ में ज़हन में इहो सोचियुमि हिते नौकिरी न मिलंदी, माना ख़ौफ़ निकिरी वियो। हिकिड़ी रिसेप्शन में माई वेठी, हुनखे हाउ मे आई हेल्प यू, उन टाइम इंग्लिश ई न ईंदी, हाणे बि न ईंदी आहे इंग्लिश त। पोइ मां चयो इंटरव्यू आहे मुंहिंजो हिन हुन चयो ठीकु आहे अचो वियो। मां जॾहिं उहो ऑफिस माहौल नओं हुननि ऑफिस खोलियो त मीटिंग रूम में विया आहियूं त हुते ऑलरेडी हिकु इंजीनियर वेठो, सरसईअ जो पास आउट हुयो ऐं हुनजो 2 सालनि जो एक्सपीरियंस हुयो। त मूंखे अञा 4 महीना थिया यूनिवर्सिटी में वई। हुन सां हलवाल थियो हुयो। हुन चयो हा मुंहिंजी मुल्तान में नौकिरी आहे, हिते मिली वञे त भलो आहे। मां चयो पोइ अञा मां यूनिवर्सिटी में तालो पियो न, स्टूडेंट दिमाग़ हुयो। मां चयो वाइवा वारो सीन आहे। मां चयो अॻ में हिनखे त मोकिलिया इंटरव्यू ॾिया, ॿाहिरि निकिरंदो पुछो मां साईं कहिड़ा बि सवाल लिटरली हुनजो मुंहिंजो 10 बजे आहे ऐं मुंहिंजो 9 बजे इंटरव्यू हुयो। जॾहिं आयो उहो मैनेजर त हुन चयो दफ़र बेटो अचो इंटरव्यू। मां चयो न साईं हिनखे टकड़ आहे थोरी। जॾहिं उहो ॿियो इंटरव्यू ॾिए न, मां ॿाहिरि हुन मीटिंग रूम में वेठो, मां चयो ईंदो त पुछंदो मां ज़रूरु त साईं छा थो पुछे अंदरि। ऐं उहो ॿाहिरों ई ॿाहिरों ॿियो हलियो, हे डायरेक्ट मैनेजर आहे, चयो अचो दफ़र बेटो। हाणे मां चयो पोइ अॻ में हिते न मिलणी, अञा सम्झो हाणे कम ही न थियो। हाणे हमारे पास मैंने BS टेलीकॉम किया है सेंट यूनिवर्सिटी से, तो मुझे अपने सब सब्जेक्ट्स में से सिर्फ एक चीज पसंद आई थी, दैट वाज सेल्यूलर नेटवर्क। और आज मुझे 15 साल हो गए और अल्हम्दुलिल्लाह मैं वर्ल्ड वाइड अपने काम की वजह से सिर्फ जाना जाता हूँ। लोग मुझे कंपनी खुद अप्रोच करती हैं कि आप आए और हमारे लिए काम करें। तो आप लोगों को भी ये इस वक्त पता लग गया होगा कि आप जावा में अच्छी हैं, मैथमेटिक्स में अच्छी हैं, या इलेक्ट्रिकल में भी जितने फील्ड्स हैं उसमें आप अच्छे हैं। तो उस चीज को टारगेट रख के ना तो आप तय्युम करें। और उसके बाद देखो कि मैं कर सकता हूँ, कर सकता हूँ, कर सकता हूँ, तो फिर ऐसे समझे कि आप कर जाएंगे। इस वक्त आपको जफर भुट्टो नजर आ रहा है। कंसल्ट मेरी इंजीनियरिंग काउंसिल से रजिस्टर भी नहीं है डिग्री, तब भी मैं दुनिया की टॉप मोबाइल कंपनी में प्रिंसिपल कंसल्टेंट हूँ। एक होता है इंजीनियर, ठीक है, एक होता है सीनियर इंजीनियर, राइट नाउ आई एम कंसल्टेंट, सोल्यूशन आर्किटेक्ट, जिसको हर मर्ज का मालूम है कि सिर्फ लफ्ज देखते ही बता देगा कि क्या मसला है। बाकी आप लोगों को कोई सवाल वगैरह बात के वो इनके करे तो ॿुधाया हुआ कि हाँ हिकिड़ो दोस्त ॿुधाए थो, असांजा दोस्त हुया, ठीकु आहे, उहे तमामु होशियार
3.5 GPA हे आ हो आ ठीक आ पर उहे पंहिंजे पाण खे अप टू डेट न रखियो अॻ में तव्हां पंहिंजे पाण खे न इहो डिसाइड कयो हिन साल तव्हांखे करणो छा आहे ठीक आ सपोज तव्हां चओ त मूंखे इंजीनियर थियणो आहे इलेक्ट्रिकल में त पोइ जेके गवर्नमेंट जूं नौकरियूं या ॿियूं शयूं आहिनि उन्हनि खे सनियूं सुठियूं असांजा स्टूडेंट अहिड़ा आहिनि 6 महीना ट्राई कंदा न थींदा पोइ इलेक्ट्रिकल इंजीनियर बी वारो मास्टरी में JST मिलंदी आहे मास्टर थी वेंदो आहे त इहो तव्हां पंहिंजे पाण सां ज़ुल्म कंदा आहियो अॻ में यूनिवर्सिटी में ई तव्हां पंहिंजे पाण खे क्लियर कयो त मूंखे छा थियणो आहे जे मूंखे ख़बर हुई मूंखे RF इंजीनियर थियणो आहे त मूंखे RF इंजीनियर थियणो माण्हू छा था चवनि आई डोंट केयर यूनिवर्सिटी जा दोस्त छॾे वेंदा तव्हांखे हर शइ छॾे वेंदी तव्हांजो जॾहिं फाइनल थींदो न हर शइ वेंदी हली पोइ तव्हांखे पंहिंजे पाण सां जीअं मां चयुमि सचो जेको न थींदो उहो अॻिते न वधंदो 2-3 सालनि खां पोइ वरी जीअं मींहुं वरंदो आहे न निकिरंदियूं आहिनि खुंबियूं 2-3 सालनि खां पोइ तव्हां पाण वरी दोस्त ईअं निकिरंदव फलाणो छा थो करे टीरो छा थो करे मटीरो छा थो करे पोइ ईअं निकिरंदव इन जे करे पंहिंजो तव्हां प्रोफाइल ठाहियो लिंक्डइन ते फाइनल ईयर में ही मां इहो फॉर्मूलो काफ़ी स्टूडेंट्स अप्लाई करे चुको आहे मां वटि सक्सेस स्टोरी काफ़ी आहिनि तव्हां हाणे तव्हांजी लिंक्डइन जो प्रोफाइल ठाहे तव्हां अप्लाई करणु शुरू करे ॾियो तव्हां इहो सोचियो न सोचियो त रिस्पॉन्स अचे थो या नथो अचे तव्हांजो ख़र्च त नथो लॻे तव्हां चयो डेली हिकिड़ो कलाक पंहिंजे पाण खे ॾियो न लिंक्डइन ते पंहिंजो प्रोफाइल अपडेट करे CV जमा कराईंदा वञो तव्हांखे कॉल ईंदी तव्हांखे नौकरी न ॾियनि त ॾियनि इंटरव्यू क्वेश्चनिंग त कीअं क्वेश्चन्स थींदा छो त हुते यारियूं पंहिंजूं दोस्तियूं न हलंदियूं हुते तव्हांजा टीचर बि न हूंदा जेके मार्कूं ॾेई करे तव्हांखे भउ हूंदो त साईं फेल थींदा पास थींदा